हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवर GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। जी त दोस्तो हींअर ई हलनि पिया सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां जेके इंटरव्यू ऐं ईंदड़ जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट जूं जेके नौकरियूं आहिनि ऐं उनखां अलावा लेक्चरार जूं जेके नौकरियूं आहिनि उन हवाले सां वधि खां वधि कोशिशि कंदो आहियां त तव्हां ताईं रोज़ जे बुनियाद ते हिकु नई का शइ तव्हां जे आॾो पेश कयां। सो इन सिलसिले में जेकॾहिं तव्हां मां को दोस्त हिन चैनल ते नओं आहे त उहो लिंक में ॾिनल मुख़्तलिफ़ प्लेलिस्ट तव्हां प्रीवियस नोट्स जेके आहिनि ऐं प्रीवियस वीडियोज़ जेके आहिनि उहे ॾिसी सघनि था ऐं उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघनि था। त अॼु जीअं त कल्ह पाण पढ़ियो होसीं सिंधी मज़मून ऐं मकाले में फ़र्क़ु, त अॼु पाण पढ़ंदासीं त सिंधी अदब में मज़मून निगारी जी ओसर। त सिंधी अदब में मज़मून निगारी कीअं शुरू थी ऐं कहिड़ा इंतहाई अहम सवाल तव्हांजे पेपर में तव्हांजे इंटरव्यू में अची सघनि था। त बग़ैर कंहिं देर जे शुरू कयूं था अॼु जा कुझु अहम सवाल। त सवाल नंबर पहिरियों आहे त सिंधी अदब में मज़मूननि जो पहिरियों किताबु कहिड़ो आहे। इहो कंहिं बि पेपर में बि अची सघे थो ऐं तव्हां खां जेको आहे क्वेश्चन इंटरव्यू में पुछी सघनि था। त सिंधी अदब में मज़मून जो पहिरियों किताबु जेको आहे उहो आहे मकालात अल हिकमत। तंहिंखां पोइ मकालात अल हिकमत या मकालात हिकमत किताबु कंहिंजो लिखियलु आहे, त इन जो जवाबु थींदो मिर्ज़ा कलीज बेग साहब जो लिखियलु किताबु आहे मकालात अल हिकमत। उनखां अलावा मकालात अल हिकमत किताबु मज़मूननि जो किताबु तिब्ज़ात किताबु आहे। अच्छा, हिते थोरी मूंखां ग़लती थी वई त इहो किताबु जेको आहे मज़मूननि जो आहे या जेको आहे मिर्ज़ा साहब पाण लिखियो हो। ठीकु आहे, त इन जो जेको जवाबु थींदो त सिंधी अदब में जेको मज़मूननि जी शुरूआति थी उहा तर्जुमे सां ई थी। जॾहिं अंग्रेज़नि जो दौरु आयो हो उनखां पोइ तर्जुमनि सां ई जेको आहे नावलनि जी शुरूआति थी ऐं मज़मून बि तर्जुमे सां ई शुरूआति थी। पहिरीं तिब्ज़ात जेको मज़मून आहे उहो न लिखियलु हो। त मिर्ज़ा कलीज बेग साहब जेको आहे उन बेकन एसे जेको किताबु आहे, बेकन जा जेके एसे हुआ जेके मज़मून हुआ उन्हनि तां इहो किताबु तर्जुमो कयो हो जंहिंजो पाण नालो रखायईं मकालात अल हिकमत। पको पे बि सिंधी अदब में इंतहाई अहम किताबु आहे। उहो कहिड़े मशहूरु लेखक जो लिखियलु आहे। तव्हांखे सिन्फ़ ॿुधाईंदो हलां त इहा सिन्फ़ जेको आहे मज़मून निगारी जी आहे। पको पे मज़मूननि जो किताबु आहे जेको दीवान कोड़ोमल खलनाणी साहब जो लिखियलु आहे। उनखां अलावा पको पे मज़मूननि जे किताब में कहिड़े क़िस्म जो मज़मून शामिलु आहे, त उन में जेको मज़मून शामिलु आहे उहो औरतुनि जी तइलीम जे हवाले सां आहे। तंहिंखां पोइ तहज़ीब अल इख़लाक़ नाले किताबु कंहिंजो लिखियलु आहे ऐं तहज़ीब अल इख़लाक़ बि मज़मूननि जो किताबु आहे। उहो जेको तहज़ीब अल इख़लाक़ किताबु आहे उहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहब जो लिखियलु आहे। गुलफुल नाले रिसालो कंहिं जारी कयो। अच्छा, गुलफुल नाले रिसालो परमानंद मेवाराम जारी कयो। इहो बि इंतहाई अहम सुवालु आहे। तंहिंखां पोइ गुलफुल नाले किताब में कहिड़ी नोयत जो अदब शामिलु आहे। गुलफुल रिसाले में परमानंद मेवाराम जा लिखियल मज़मून शामिलु आहिनि। अच्छा, परमानंद मेवाराम पहिरीं जोत अख़बार में मज़मून लिखंदो हो ऐं उहे जेके मज़मून हिन पोइ सहेड़े गुलफुल रिसाले में ॾिना। जेको गुलफुल नाले किताबु आहे ऐं रिसालो बि आहे जंहिंमें परमानंद मेवाराम जा मज़मून शामिलु आहिनि। उनखां पोइ आहे अदबी आइनो। अदबी आइनो किताबु कंहिंजो लिखियलु आहे। अदबी आइनो किताबु लेखराज किशनचंद अज़ीज़ जो लिखियलु मज़मूननि जो किताबु आहे। हिन किताब में बि मज़मून शामिलु आहिनि। ऐं उनखां अलावा सैर कोहिस्तान बि इंतहाई सिंधी अदब जो मशहूरु किताबु आहे ऐं इहो किताबु अलाह बचायो यार मोहम्मद समे साहब जो लिखियलु आहे। उम्मीद त ही 10 सवाल तव्हांजे लाइ कारगर साबित थींदा। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि अचनि पियूं या जेकॾहिं मुंहिंजो मवादु तव्हांजे लाइ कारगर आहे त बराए महिरबानी कमेंट में पंहिंजी राय ॾियो ऐं वधि खां वधि दोस्तनि सां शेयर कयो। उन्हनि दोस्तनि सां जेके सिंधी अदब जा शागिर्द आहिनि या जेके सिंधी अदब ॾांहुं उन्हनि जो चाह आहे ऐं जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट लेक्चरार या मुख़्तलिफ़ क़िस्म जी टेस्टनि जी तयारी करे रहिया आहिनि उन जे लाइ ही मददगार वीडियो आहे। त उम्मीद त ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। इंशाल्लाह नई वीडियो में वरी मकालनि सां गॾु या PhD थीसिस सां गॾु जेको आहे हाज़िर थींदासीं।